ज़िंदगी पाणीअ सां आहे ऐं पाणीअ बिना ज़िंदगीअ जो तसवुर ई नामुमकिन आहे। इहो ई सबबु आहे जो इंसान हमेशह पाणीअ जे वेझो घर ठाहे रहण खे ई तरजीह ॾिनी। सिंध उहा ख़ुशनसीब धरती आहे जेका इंसानी तारीख़ खां बि अॻु खां वठी सिंधु दरिया ते आबाद आहे ऐं उन धरतीअ जो नालो ई उन दरिया जे करे पियो। पर अफ़सोस जो सोणी सिंध जे माण्हुनि ख़ासि करे हुक्मराननि कंहिं शइ जो क़दुरु नाहे कयो। अमृत जहिड़े सिंधुअ जे पाणीअ खे बि गंदगीअ में तब्दील करे छॾियो आहे। दरिया सिर्फ़ु इंसाननि लाइ जीअण जो ज़रियो ई न आहिनि पर उन सां गॾोगॾु दरिया प्यार मुहबत अक़ीदे ऐं मज़हब जो बि हिसो आहिनि। हिंदुस्तान में गंगा ऐं जमुना नदी हिंदुनि लाइ पवित्र आहिनि त मिस्र जी नील नदीअ जो ज़िक्र क़ुरान शरीफ़ समेत अक्सर मज़हबनि में ज़िक्र हेठि आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं फ़िरौन जो किस्सो बि नील नदीअ सां ई जुड़ियल आहे ऐं ईअं ई सिंधु बि सिंधियुनि लाइ मुहबत अक़ीदे ऐं एतिराम तोड़े तहज़ीब ऐं तमदुन सां टिमटार आहे। सिंधु तोड़े सिंधियुनि जी तहज़ीब ऐं सक़ाफ़त जो रोशन मिसाल आहे। यूरोप जा माण्हू बि दरियाहनि जा आशिक़ आहिनि। यूरोप में वॾा वॾा शहर दरिया किनारे आबाद आहिनि जिन खे तमामु घणो ख़ूबसूरत ठाहियो वियो आहे। इटलीअ जो शहर वीनस त आर्नो नदीअ जे विच ते आहे। हंगरीअ जे बुडापेस्ट शहर जो ज़िक्र कजे त इहो बि डैनोब नदीअ ते आहे। पेरिस जे हुसन खे बि सियान नदी 4 चंड लॻाए थी ऐं ईअं लंडन जी सूंहं ऐं ताज टेम्स नदी आहे जेका शहर जे विच मां लंघे थी ऐं टेम्स नदीअ जी सूंहं खे पसण लाइ सयाहनि जो वॾो अंग रोज़ानो पहुचे थो। इटली जो तारीख़ी शहर रोम बि टिम्बर दरिया भरिसां आहे। अमेरिका जो न्यूयॉर्क शहर बि हेडसन दरिया जे किनारे आबाद आहे। अहिड़ीअ रीति जेकॾहिं असां कैनेडा जो ज़िक्र कयूं त इन्हीअ जो ख़ूबसूरत शहर मॉन्ट्रियल वरी ओटावा नदी ते वाक़िअ आहे ऐं रूस में वरी मास्को शहर मास्को नदी ते अॾियल आहे। अमेरिका जे शहर शिकागो मां त हिकु मस्नूई नदी विच शहर मां गुज़ारे इन जी सूंहं में इज़ाफ़ो कयो वियो आहे। मेकांग नदीअ ते थाईलैंड, वियतनाम ऐं लाओस मुल्कनि जा केतिरा ई शहर आबाद आहिनि ऐं इहा नदी टिनी मुल्कनि खे न फ़क़ति सैराब करे थी बल्कि सूंहं में बि इज़ाफ़ो करे थी। दुनिया जे ॿियनि बि केतिरनि ई मुल्कनि जा केतिरा ई मिसाल ॾेई सघजनि था जेके दरियाहनि समुंड किनारे आबाद आहिनि जिन जी सूंहं ऐं तफ़रीह जा चर्चा सॼी दुनिया में ॿुधजनि था ऐं दुनिया जे उन्हनि दरिया किनारनि ते आबाद शहरनि जी सूंहं पसण लाइ सिंध मां बि केतिरा ई माण्हू वञनि था। हुक्मरान तबिके जा माण्हू बि दुनिया में हिननि दरिया किनारे आबाद ख़ूबसूरत शहरनि ऐं तफ़रीह हंधनि ते क्रूज़ ऐं वॾनि बहरी जहाज़नि तोड़े ॿेड़ियुनि ऐं लांचुनि में वेही मज़ो वठनि था ऐं उन्हनि ख़ूबसूरत हंधनि ते पंहिंजूं तस्वीरूं ठाहे सोशल मीडिया ते अपलोड करे फ़ख़ुरु महसूसु कनि था। जेकॾहिं असां पंहिंजी सक़ाफ़त ऐं तहज़ीब वारी सुहिणी धरती सिंध मां वहंदड़ सिंधु नदीअ जो ज़िक्र कयूं त इन्हीअ जूं ॿई कंदियूं बि जन्नतुल फ़िरदौस आहिनि। पर अफ़सोस जो महिराण जे मस्तीअ भरियलु मौजुनि खे ॾिसण लाइ सैर तफ़रीह ख़ातिर माण्हुनि जो रुख़ न हुजण बराबरि नज़र अचे थो। सिंधु दरिया जे ॿिन्ही कपनि ते आबाद सखर ऐं रोड़ी शहरनि खे ख़ुदा ताला सिंधु नदीअ जी सूंहं सां मालामाल कयो आहे। जेकॾहिं सखर ऐं रोड़ीअ वारे पासे खां सिंधुअ जे किनारनि खे गंदगीअ खां पाक करे तरक़ी वठराइजे ऐं तफ़रीह जा मौक़ा बि फ़राहम कजनि त सिंधुअ जे किनारे आबाद सखर ऐं रोड़ी शहर बि लंडन जे टेम्स जी ख़ूबसूरत झलक ॾेई सघनि था। सखर वटि सिंधु दरिया जे मथां सखर ऐं रोड़ी शहरनि खे मिलाइण लाइ रेलवे जे मक़सदनि लाइ ठहियल ऑस्ट्रेलिया जे सिडनी वारी पुल जी तर्ज़ वारी लैंसडाउन पुल खां वेंदे बाद में अॾियल अयूब पुल मथां ट्रेन में गुज़रंदड़ अक्सर मुसाफ़िर ऐं पुल मथां गाॾियूं डोड़ाईंदड़ माण्हू थधा साह भरे वॾी हैरानगी ऐं अचरज सां सोचुनि जे सफ़र ते हलिया वञनि था ऐं सोचीनि था त दुनिया जूं हर साल जे पहिरें ॾींहुं न्यू ईयर नाइट ते अक्सर नज़रूं ऑस्ट्रेलिया जे शहर सिडनी जी ख़ूबसूरत पुल ते खुतल हुजनि थियूं ऐं माण्हुनि जो सिडनी पुल मथां नए साल जी आजियां लाइ आतिशबाज़ीअ वारा मंज़र ॾिसी मन मोहिजी पवे थो।
ठीक इन नए साल की आजियां वारी घड़ीअ सिडनी जी पुल की खूबसूरत झलक इन ही तर्ज ते अडियल रोडीअ वारी लैंसडाउन ब्रिज ते नज़र नथी अचे। सिडनी जी पुल मथा रोशनियुनि आतिशबाज़ीअ जा मंज़र ऐं रोडीअ वारी पुल ते अंधेरे ऐं ख़ामोशी जो राज मायूसियुनि खे वधाए थो ऐं माण्हू हुक्मरान तबिके जी सोच ऐं हिकमत ते सोचे अफ़सोस कनि था त छा सिंधु मथां रोडीअ वारी पुल सिडनी जी ब्रिज जीअं नथी चमकी सघे। छा माण्हू हिन तरफ़ सियाहत लाइ नथा अची सघनि। सिंधु किनारे रोडी तोड़े सखर वारे ॿिन्ही पासनि कुझु किलोमीटरनि ताईं एतिरी त सूंहं वसे थी जो इन्हीअ खे वधीक बहितर करण ऐं तरक़ी वठाइण सां ही किनारा एतिरा त पुरकशिश थी सघनि था जो पाकिस्तान तोड़े परॾेह मां ईंदड़ सियाहनि लाइ कशिश जो वॾो सबबु बणिजी सघनि था। लैंसडाउन ब्रिज जे बिल्कुलु भरिसां सिंधु किनारे टकरीअ ते सतनि जो आस्थान आहे। सतनि बीबियुनि सां मंसूब हिन क़ब्रिस्तान बाबति तारीख़दान लिखनि था त हिन में मुख्य वॾी क़बर बखर जे गवर्नर अबुल कासिम नमकीन जी आहे, जेको कंधार लॻ सन 1018 ईस्वी में लड़ाईअ दौरान मारिजी वियो हो, जंहिंजो लाश सखर आणे रोडीअ वारे पासे सिंधुअ जे कप ते दफ़नायो वियो हो। जंहिं बाद इहो हंधु शाही क़ब्रिस्तान क़रार ॾिनो वियो, जिते अबुल कासिम नमकीन जे ॿियनि मिटनि माइटनि जूं बि क़बरूं ठहियूं। हीउ क़ब्रिस्तान मुग़ल दौर जो सोणो क़ब्रिस्तान आहे ऐं हिन क़ब्रिस्तान जे क़बरुनि जी बनावट मकली ऐं चौखंडीअ वारे क़ब्रिस्तान जहिड़ी आहे। हिन क़ब्रिस्तान खे सतनि जे क़ब्रिस्तान तौरु एतिरो त वर्जायो वियो आहे जो हर घुमण ईंदड़ माण्हू इन्हीअ खे सच सम्झे थो त हिन क़ब्रिस्तान में 7 बीबियूं दफ़न थियल आहिनि, जंहिंजो तारीख़ में किथे बि ज़िक्र नथो मिले। सिंधु किनारे इन सुहिणे क़ब्रिस्तान ते रोज़ानो केतिरा ई माण्हू घुमण अचनि था, जॾहिं त परॾेही सयाह बि कॾहिं कॾहिं भेरो भञनि था। ऊची टकरीअ ते सिंधुअ किनारे हिन क़ब्रिस्तान वारे हंध तां बि सिंधुअ जे हुस्न ऐं सूंहं खे बि चङी तरह ॾिसी सघिजे थो त इहो केॾो न जादुई असरु रखंदड़ आहे। सतनि जे आस्थान खां ॾखण तरफ़ खजनि जा वण, उत्तर में लैंसडाउन ब्रिज ऐं अयूब पुल सखर ऐं रोडीअ खे मिलाइनि थियूं, जॾहिं त उत्तर तरफ़ बखर जो फिटल क़िलो, सिंधुअ जी विच सीर ते ठहियल 7 ॿेले वारे तीरथ आस्थान, ओलह में सखर बैराज ऐं ॿिया खोड़ सारा मंज़र ॾिसी मन मोहिजी पवे थो। सतनि वारे हिन आस्थान जी जेतिरी बि तारीफ़ कजे इहा घटि आहे, पर इन माॻ जी हुकूमती ऐं इंतिज़ामी बेदैने सबबु इंतिहाई ज़बून हालीअ वारी सूरत आहे। क़बरूं हंधा हंधा भॼी पियूं आहिनि ऐं मीनारा बि किरंदा पिया वञनि, जॾहिं त टकरीअ ते ठहियल समूरो स्ट्रक्चर बि ज़बून हालीअ सबबु किरण कंधीअ ते पहुतो आहे ऐं ख़ुशीअ सां हिते ईंदड़ सयाहनि खे हिन आसारनि जी ज़बून हाली इंतिहाई ॾुखारो करे छॾे थी, जंहिं तरफ़ फौरी तौरु ध्यानु ॾियण जी सख़्तु ज़रूरत आहे। सिंधुअ मथां जुड़ियल सखर बैराज बि हिकु अहिड़ो शाहकार आहे जंहिंजो दुनिया में किथे बि मिसाल नथो मिले। 54 लख एकड़ ज़मीन आबाद करण जे मक़सद सां तयारु कयल सखर बैराज ते हिन वक़्तु आबपाशी माहिरनि मूजिबि 80 लख एकड़ ज़मीन आबाद थिए थी। सिंध में ज़रई इनकलाब आणींदड़ सखर बैराज में 66 दरवाज़ा आहिनि ऐं हर दरवाज़े जी ड्रेग 60 फुट आहे, जॾहिं त सॼी बैराज जी ड्रेग 4925 फुट आहे। सखर बैराज जे साॼे ऐं खाॿे पासे 7 कैनाल निकिरनि था। अंग्रेज़ राज में ठहियल इन शाहकार खे ॾिसी थोरी देरि लाइ अंग्रेज़ जे ग़ुलामीअ वारा ॾुख ॼण त संदनि जी तारीफ़ में बदिलजी वञनि था। सखर बैराज जेतोणीकि पंहिंजी मुदत पूरी करे चुको आहे ऐं ॻरी ट्रैफ़िक हितां गुज़रण ते पाबंदी आहे, सखर बाईपास सां ॻंढियल हिकु नई पुल तामीर थियण बैदि समूरी ॻरी ट्रैफ़िक उतां गुज़रे थी। सखर बैराज त हूअं ई सरापा सूंहं ऐं सिंधुअ जो ताज आहे। जॾहिं इन ताज मथां सयाहनि लाइ ट्रेन हलाए सिंधुअ जो मथां खां नज़ारो कयो वञे थो त ॼण त सैर कंदड़ माण्हूअ जो मन मोहिजी पवे थो। जॾहिं त सखर एयरपोर्ट वेझो हुअण करे अक्सर जॾहिं जहाज़ दरिया मथां एयरपोर्ट तरफ़ लैंड करण लाइ वधे थो त माण्हू बैराज ऐं दरिया जी ख़ूबसूरतीअ खे
पंहिंजे कैमराउनि में महफ़ूज़ कनि था ऐं सखर बैराज ऐं रोड़ीअ वारे पुल जे विच ते सिंधु दरिया जे ॿेट में क़ाइमु हिंदुनि जे तीर्थ आस्थान सात ॿेले वारे मंदर जी सूंहं बि सिंधुअ जी सूंहं खे 4 चंड लॻाए थी। श्री बाबा बनखंडी महाराज 1823 ईस्वी धारे हिन आस्थान ते पहुतो ऐं 100 वरहनि जी ॼमार में परलोक पधारे वियो। संदसि असुलु नालो लालचंद हो, पर छाकाणि त हुन 9 सालनि जी ॼमार में घर छॾियो ऐं बन जो राही थियो, तंहिं करे गुरुअ संदसि नालो मटाए बनखंडी रखी छॾियो। हू ज़ात जो ब्राह्मण ऐं उदासी पंथ सां वास्तो रखंदड़ हो। उदासी पंथी माना जेको सॼी उमिरि शादी न करे ऐं पंहिंजे अंदर खे मारे छॾे। उदासी पंथी सन्यासी ऐं साधु वीराननि में रही पूरे ध्यान सां तपस्या कंदा आहिनि। चयो वञे थो त बनखंडी महाराज नेपाल खां हिते आयो, जिते संदसि धूणी अॼु बि आहे। संदसि गुरु हिंदुस्तान जी रियासत पटियाला में हो। बाबा बनखंडी महाराज जॾहिं सिंध में आयो त इहो दौरु टालपुरनि जे हुकुमरानीअ जो हो। चयो वञे थो त मीर सोराब ख़ान टालपुर अक्सर बाबा बनखंडी महाराज वटि ईंदो हो। सात ॿेले वारे आस्थान ते बड़ जा घाटा वण लॻल हुआ, जिन ते ब्राह्मण, महेश ऐं विष्णु नाला रखिया विया। जॾहिं त आहिस्ते आहिस्ते उते काली माता, गणेश ऐं हनुमान जा मंदर बि ठाहिया विया। छाकाणि त बखर ऐं रोड़ी जी वॾी आबादी हिंदुनि ते मुश्तमिल हुई। मीरनि जा वज़ीर ऐं शहरनि जा शाहूकार बि हिंदू सेठ हुआ, जंहिं करे सात ॿेले वारे हिन तीर्थ आस्थान तरक़ी वठण में देरी न कई। जेतोणीकि सात ॿेले वारे मंदर जी तारीख़ का एतिरी घणी पुराणी न आहे, पर हिन जी सूंहं ऐं संगमरमर सां बनावट सदियुनि जी सिक लाहे छॾे थी। सिंधुअ जे लहरुनि ऐं पाणीअ में चाड़ खां महफ़ूज़ रखण लाइ मंदर जे चौधारी ऊची दीवार ॾिनल आहे। मंदर में लॻल घाटा वण थधिकार जो अहसासु ॾियारीनि था ऐं मंदर जे चौधारी हर पासे सूंहं वसे थी। सात ॿेले में ॿेड़ियुनि लांचुनि ज़रिए यात्री पूॼा पाठ करण ऐं घुमण लाइ पहुचनि था। जॾहिं त हर साल सात ॿेले वारे मंदर में बाबा बनखंडी महाराज जो 3 ॾींहंनि वारो मेलो बि लॻे थो, जंहिंमें शिरकत लाइ ॾेह तोड़े परॾेह खां हज़ारें यात्री पहुचनि था। सिंधुअ जे विच ते सखर वारे पासे ॾांहुं सात ॿेले वारो मंदर बि सयाहनि लाइ ॼण त हिकु वॾो शाहकार आहे, जंहिंखे अञा बि वधीक ख़ूबसूरत ठाहिण ऐं सहूलियतूं ॾियण जी सख़्तु ज़रूरत आहे। सखर में हर मज़हब जे माण्हुनि में भाईचारे ऐं प्यार मुहबत सां रहण जो हिकु ख़ूबसूरत मेलाप वारो माहौल आहे। जिते सिंधुअ जे पेट में तारीख़ी तीर्थ आस्थान सात ॿेले वारो मंदरु हिंदुनि जे पूॼा पाठ लाइ आहे, त उते सिंधुअ किनारे इंतिहाई ख़ूबसूरत मस्जिदूं बि मुसलमाननि लाइ तामीर थियल आहिनि। सखर जी मस्जिद मंज़लगाह तोड़े बंदर रोड ते 3 वॾियूं आलीशान मस्जिदूं बि मौजूदु आहिनि। उन्हनि मस्जिदुनि जी तामीर इंतिहाई ख़ूबसूरत ऐं आलीशान तरीक़े सां कई वई आहे। सिंधुअ जे किनारे खां चंद क़दमनि जे फ़ासिले ते ईसाइनि जी सुहिणी इबादतगाह सेंट सेवियर चर्च बि मौजूदु आहे, जिते शहर में रहंदड़ ईसाई बिरादरी जा माण्हू इबादत कनि था। मतिलबु त सिंधुअ किनारे आबाद सखर शहर में इंतिहाई मुहबत वारे माहौल में सभिनी मज़हबनि जा माण्हू खुलियल आज़ादीअ सां रहनि था ऐं इबादतूं कनि था। सिंधुअ जे किनारनि ते तोड़े विच सीर ते बुज़ुर्गनि जूं दरगाहूं बि आहिनि त रोड़ीअ वारे पासे सिंधुअ किनारे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वार मुबारक जी ज़ियारत बि आहे। हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे मुर्शिद बाबा सदरुद्दीन शाह बादशाह जी आख़िरी आरामगाह बि सिंधुअ किनारे आहे, जिते हर साल 3 ॾींहंनि वारो मेलो बि लॻे थो, जिते सिंध तोड़े पंजाब खां वॾे अंग में माण्हू पहुचनि था। ख़्वाजा खिज़र जो आस्थान बि सिंधु दरिया जे पेट में मौजूदु आहे, जंहिंखे हर अक़ीदे जा माण्हू निहायत एहतराम सां ॾिसनि था ऐं सिंधुअ जे तारों तार वहण लाइ हिते अची दुआऊं कनि था। सिंधु दरिया जे विच ते पहाड़ मथां माज़ीअ जो इंतिहाई ख़ूबसूरत ऐं फ़ौजी मक़सदनि लाइ ठाहियल बखर जो क़िलो बि मौजूदु आहे। क़िले जी हालत त ज़बून थी वई आहे, पर तारीख़ खे ज़ाहिर करण लाइ
इन जा नक्श अॼु बि चिटा चिटा मौजूदु आहिनि। सिंध जी अॻूणी राजधानीअ वारे शहर अरोड़ वटां जॾहिं सिंधु दरिया जो वहिकिरो सन 946 ईस्वी में तब्दील थियो, तॾहिं खां बखर ऐं रोड़ीअ अहमियत हासिल कई ऐं आहिस्ते आहिस्ते माण्हुनि सखर वारो पासो वसायो ऐं सखर खे उन वक़्तु वधीक अहमियत मिली जॾहिं तारीख़ी शहर अरोड़ मुकमल तौरु तबाह थी वियो। मुग़ल दौर में शाह बेग अरगोन क़दीम कुटुंबनि खे लॾाए अरोड़ जे फिटियल आसारनि मां सिरूं खणाए बखर वारो क़िलो आबाद करायो, जंहिंसां सखर खे वधीक अहमियत हासिल थी ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वक़्त जे हुकुमराननि क़िले जी तामीर में फेरफार बि कई ऐं चढ़ायूं बि थींदियूं रहियूं, जंहिंमें 1541 सन में हुमायूं वारी नाकाम काह बि शामिल आहे। अहिड़ीअ रीति 1544 ईस्वीअ में शेरशाह सूरी काह करे बखर वारे क़िले जो नालो तब्दील करे शेरगढ़ रखियो, जेको बाद में संदसि हथनि मां निकिरण बैदि ॿीहर बखर जो क़िलो सजणु लॻो ऐं 1590 ईस्वीअ वारे अरसे में अकबर बादशाह बखर वारो क़िलो मीर मासूम शाह बखरीअ खे जागीर तौरु ॾिनो। बखर कलोड़नि खां पोइ टालपुरनि जी हुकुमरानी में आयो ऐं ख़ैरपुर जे मीरनि खां वरी अंग्रेज़नि कब्ज़ो छॾायो। बखर वारो क़िलो सखर जी तारीख़ जो हिकु वॾे में वॾो मिसाल आहे, जेको बि सिंधु दरिया जे विच ते हिकु जबल ते ठहियलु आहे। सिंधु दरिया जे ॿेटनि ऐं कंधियुनि ते आबाद सुहिणनि आस्थाननि सां गॾु जेकॾहिं सिंधुअ जे कुदरती सूंहं जो ज़िक्र न थिए त इहा ख़ूबसूरत कहाणी अणपूरी रहिजी वञे थी। सिंधुअ में हूअं त मलाहनि जे पेट गुज़र लाइ मच्छी बि शिकार लाइ तमामु घणे मिक़दार में आहे ऐं पखी बि सॼो ॾींहुं सिंधुअ मथां पंहिंजी परवाज़ जारी रखनि था ऐं मीरबर ॿेड़ियुनि ज़रिए जॾहिं माण्हुनि खे सिंधुअ जो सैर कराइनि था त इन ई वक़्तु सिंधुअ में नज़र ईंदड़ इंडस डॉल्फिन जी पाणीअ खां ॿाहिरि निकिरी अचणु ऐं गुम थी वञण वारा मंज़र बि मनमोहींदड़ हुजनि था। सिंधु दरिया हूअं त माज़ीअ में वापारी मक़सदनि लाइ तमामु घणो अहम हो ऐं वॾा वॾा ॿेड़ा सामान सां भरिजी बंदर रोड ते लहंदा हुआ ऐं मीरबरनि जो ॿेड़ियुनि सां पेट गुज़र सलाड़ियल हूंदो हो, जेको अॼुकल्ह तमामु घटिजी वियो आहे। सवाइ सैर तफ़रीह लाइ ईंदड़ माण्हुनि खे सिंधुअ जो सैर कराए कुझु ॾोकड़ कमाइण जे। सिंधु दरिया में सैर तफ़रीह लाइ ॿियनि बाग़नि घुमण सां गॾु अंधी बुलहण इंडस डॉल्फिन खे दरिया में चिलविलायूं कंदे ॾिसी कुझु देरि लाइ ज़हन में ख़ूबसूरत अहसासु पैदा थिए थो ऐं माण्हू अंधी बुलहण जे दरिया में ॿीहर निकिरण ऐं जंप ॾियण वारी झलक जो इंतज़ारु कनि था। हिन वक़्तु दुनिया जे सभिनी दरियाहनि ऐं समुंडनि में लॻभॻि 80 क़िस्मनि जूं डॉल्फिन ऐं व्हील मौजूदु आहिनि। उन्हनि मां 30 डॉल्फिन ऐं 50 व्हील जा क़िस्म आहिनि। डॉल्फिन जे 30 क़िस्मनि मां 5 दरियाई ऐं 25 सामूंडी पाणीअ जूं डॉल्फिन्स आहिनि। ताज़े पाणीअ जे दरियाई डॉल्फिन मां हिकु अमेरिका जे एमेज़ॉन दरिया, ॿी ॾखण अमेरिका जे ला प्लोटो दरिया, टी चीन जे यगिंजी दरिया, चौथी नेपाल, हिंदुस्तान ऐं बांग्लादेश जे ब्रह्मपुत्रा, मेघना ऐं कर्नोफुली दरियानि में, जॾहिं त 5 पाकिस्तान जे सिंधु दरिया में आहे। सिंधु दरिया में मिलंदड़ इंडस डॉल्फिन अंधी आहे, जंहिंखे ॾिसण जी सघ न हुअण करे अंधी बुलहण बि सॾिजे थो। सिंधु दरिया में इंडस डॉल्फिन जी हिफ़ाज़त ऐं वाधवीज लाइ क़दम खणण जी सख़्तु ज़रूरत आहे, छाकाणि त ड्रेनेज जो गंदो पाणी दरिया में छोड़ थियण ऐं मच्छीअ जे शिकार लाइ ॼार जो इस्तेमालु इंडस डॉल्फिन लाइ इंतिहाई ख़तरनाक आहे। गुज़िरियल कुझु ॾहाकनि खां सखर ऐं रोड़ी शहरनि ते अरबें रुपया ख़र्च कया विया आहिनि ऐं रुगो गुज़िरियल 10 सालनि दौरान ज़िले ते 30 अरब रुपया इस्तेमालु थिया आहिनि। जेकॾहिं एॾी वॾी रक़म मां कुझु हिसो सिंधुअ जे किनारनि ते बहितरीअ लाइ ख़र्च थिए हा त शायदि अॼु सिंधुअ किनारे लबे मेराण पार्क जी हीअ हालत न हुजे हा ऐं सखर तोड़े रोड़ी शहरनि वटि सिंधुअ जूं ॿई कंधियूं तफ़रीह लाइ पाकिस्तान जो सुठो हंधु बणिजी सघनि हा ऐं हुकूमतुनि खे हितां टैक्स ऐं ॿियनि मदनि में बहितर कमाई बि थी सघे हा
ऐं टूरिज़म खे बि हथी मिली पवे आहे जेका अॼु ताईं न मिली सघी आहे। सिंधु दरिया मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि मां वही जॾहिं सखर वटि पहुचे थो त हिन जो हुस्न ॿियनि इलाइक़नि खां वधीक ख़ूबसूरती जी झलक ॾिए थो। हूअं त सिंधु सॼो सारो सरापा सूंहं ऐं जियदान जो हिकु वॾो ज़रियो आहे, पर सखर वटि सिंधुअ जे सीर में क़ाइमु तीरथ आस्थान, किनारनि ते जुड़ियल ख़ूबसूरत मस्जिदूं, बुज़ुर्गनि जे आरामगाहुनि वारियूं दरगाहूं, दरियानि मथां अॾियल बैराजनि ऐं पुलनि वारा ताज सिंधुअ जी सींद ऐं महिराण जे ॿिन्ही कंधियुनि खे इंतिहाई दिलफ़रेब ऐं दिलकश बणाइनि था। ऐं अहिड़ी झलक सिंधुअ जे ॿिन्ही कंधियुनि ते शायदि ई किथे हुजे।